अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा राबेल मल्हार खे रोके छॾींदो तूं रस बालाजी खान सां जंग न कर ऐं तूं मूंसां वाइदो कर उन सां जंग न कंदे। छा शेर दिल हाणे पंहिंजे चाचे खे रोके छॾींदो तूं आईंदा विच में न अच, चाहे मां ॼाणा या रस बालाजी खान जा माण्हू ॼाणनि। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अवांजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों राबेल जेको आहे मल्हार खे चवंदो त तोखे मूंसां वाइदो करणो पवंदो त तूं रस बालाजी खान सां जंग न कंदे। मल्हार चवंदो त मां तोसां इहो वाइदो नथो करे सघां। आख़िरकार उन जा अहिड़ा कदम हूंदा त पोइ उन सां झगड़ो करणो पवंदो न, त उहो असांजी ज़िंदगी खे बर्बाद करे छॾींदो। मल्हार चवंदो त राबेल बस तूं परेशान न थी, अहिड़ी काई बि ॻाल्हि न आहे। राबेल चवंदो त मल्हार मां तोखे कीअं सम्झायां, जहिड़ा जेके आहिनि घरनि जा घर वेरान करे छॾींदा आहिनि, उनजे करे मां तोखे नथो चाहियां त तूं झगड़ो कर। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शेर दिल जेको आहे पंहिंजे चाचे खे धमकाईंदो, पंहिंजे चाचे खे चवंदो अगरि जेकॾहिं तूं असांजे विच में न अची हा त मां रस बालाजी खान जे माण्हू खे टांडा ॾियां हा, उनजी विच चौराहे ते बेइज़ती करायां हा जी। बालाजी खान आईंदा राबेल खे तंग न करे। चाचा चवंदो त पुट मां तोखे कीअं सम्झायां, तूं हिन मुल्क जो वॾो आहे, असां उन सां जंग नथा करे सघूं, उनजे करे तोखे सच सम्झी पोइ कदम खणणो पवंदो। शेर दिल चवंदो त हू वॾो आहे त पोइ पंहिंजे लाइ आहे, असांजो वॾो न आहे। अगरि जेकॾहिं हुन असांजे खिलाफ़ कदम खयो त पोइ मां उनखे कॾहिं बि बख़्श न कंदसि। पुट मां तुंहिंजे ई करे ॻोठ छॾियां पोइ बि तूं नथो मुड़ी। शेर दिल चवंदो त तूं परेशान न थी, मां इन रस बालाजी खान खे मुंहुं ॾेई वेंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रस बालाजी खान जेको आहे रस शाहनवाज खे चवंदो त मुल्क जा वण त छा पर हिन मुल्क जा सभई माण्हू मूंसां झुकी मिलंदा, इन वक़्तु अचण ॾे। शाहनवाज चवंदो त रस बालाजी खान ईअं कॾहिं बि न थींदो, जो हिन ॻोठ जा माण्हू तोसां झुकी मिलनि, तूं हिकु ज़ालिम इंसान आहीं। बालाजी खान चवंदो त अदा कंहिं में दम आहे जो बालाजी खान खे सरदार न सॾे। रस शाहनवाज चवंदो त अदा तव्हांखे आदत में न, तव्हांखे दहशत में सरदार पिया सॾनि, त हू तव्हांखे कॾहिं बि सरदार जहिड़ो हक़ न ॾींदा। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी, असांखे पसंदि, असांखे ॾींदा। हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। खुदा हाफ़िज़।